नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त मोरो में पीरसन औरत पारां पंहिंजे पुटनि सां गॾिजी पंहिंजे हिक ॿिए पुट बशीर अहमद आराई जी नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो पुटु बशीर अहमद आराई ऐं संदसि साथी मुंहिंजे ॿिनि पुटनि जी ज़मीन फॿाइण ऐं उन्हनि मथां कूड़ा केस दाख़िल करे रहिया कूड़ियूं ख़बरूं हलाए रहिया आहिनि। पीरसन औरत सकीना बीबी ज़ाल मरूम हाजी मोहम्मद रफ़ीक आराई पंहिंजे पुटनि मोहम्मद शफ़ीक, मोहम्मद अरशद, मोहम्मद यासीन, मोहम्मद अफ़ज़ल आराई ऐं न्याणियुनि सां गॾिजी दाहींदे चयो त मुंहिंजो पुटु बशीर अहमद आराई ग़लति माण्हुनि जी सोबत में अची पंहिंजे भाइरनि जे ख़िलाफ़ थी वियो। हिन जेका अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई है हुन में कंहिं बि क़िस्म जी का बि सदाकत न आहे, जेका कूड़ ते मुबीन आहे। मुंहिंजो मुड़ुसु पंहिंजे जीअरे ई पंहिंजी ज़मीन पुटनि में विराए वियो। हिन वक़्तु 1 एकड़ 5 वेसा ज़मीन असां वटि आहे, जंहिंमें मुंहिंजे पुटु बशीर अहमद आराई जो को बि तालुक़ न आहे। हीअ ज़मीन फॿाइण लाइ बाअसर माण्हुनि जी मदद सां ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो। असां ख़िलाफ़ अदालत सगोरी में कूड़ियूं दरख़्वास्तूं पिणु ॾेई रहियो, जेका अदालत सगोरी रद्द करे छॾी आहे। हिननि आला इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।